हैदराबाद में रिपोर्ट माहिर मौसमिया सीनियर सहाफ़ी ग़ुलाम हुसैन ख़ास के लिए मौजूद डिप्रेशन बरसात मूनसून डिप्रेशन हिन वक्त हैदराबाद जे मथां मौजूद है। अॼु राति कराची जे वेझो गुज़रंदो ऐं बहिराए अरब में दाख़िल थींदो। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे माहिर मौसमिया सहाफ़ी ग़ुलाम हुसैन ख़ास ख़ैली। जी ग़ुलाम हुसैन, छा तफ़सीलात आहिनि, अघ कजो। जी बिल्कुलु, मौसम जे हवाले सां इहा सूरत ताज़ा तरीन असां पंहिंजे नाज़रीन ताईं ॼाण ॾींदा हलूं त नार बंगाल वारो सिस्टम अरबी समुंड जे बरसाति वसाइण वारनि हवाउनि जे मदद सां अॼु सिंध मथां शदीद घटि दॿाउ डीप डिप्रेशन दाख़िल थी वियो आहे। ताक़तवर बरसाति जा ककर अॼु ज़ोरदार बरसाति सां सिंध मथां सफ़र कंदा रहंदा। बरसाति वारो सिस्टम सिंध में दाख़िल थी वियो आहे। उमरकोट मथां ओभर सिंध ते हिन वक़्तु डीप डिप्रेशन मौजूदु आहे। सिंध मथां हिकु डीप डिप्रेशन अॼु खां शाम राति ताईं सांगड़, नवाबशाह, शदादपुर, सकरन, काज़ीअमद मथां हिकु शदीद बरसाती सिस्टम डिप्रेशन गुज़रण जा इम्कान आहिनि, जिथे हवाऊं 40 खां 50 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां घुली सघनि थियूं। सिस्टम अॼु खां सुभाणे ताईं ओलह सिंध खां बलूचिस्तान निकिरी सघे थो या कराचीअ मथां ठटे ॾांहुं निकिरी सघे थो या ओलह सिंध वञी वरी पोइते अची सघे थो। फ़िलहाल बरसातुनि जो दाइरो सिस्टम जे रस्ते सां मिलियल आहे। अॼु थरपारकर खां वधीक बरसातुनि जो सिलसिलो मीरपुर ख़ासि डिवीज़न, हैदराबाद, नवाबशाह, सांगड़, दादू, काछो, कोहिस्तान, जिथे ज़ोरदार बरसातूं पवण जा इम्कान आहिनि। सखर डिवीज़न खां लाड़कानी डिवीज़न मथां बि सिस्टम अॼु खां अरबा ताईं तेज़ किथे ज़ोरदार बरसातूं ॾियण जा इम्कान आहिनि, जिथे 80 मिलीमीटर ताईं उतर सिंध में 2 ॾींहंनि दौरान किथे बि 120 मिलीमीटर बरसातूं रिकॉर्ड थी सघनि थियूं। ओलह सिंध, विचोली सिंध शदीद मौसमी हालतूं, शदीद बरसातुनि जा इम्कान मौजूदु आहिनि। नवाबशाह, काज़ीअमद, सेवण, शरीफ, टंडोशरो, फिरोज़, दादू, कंडियारो, फुलशहर, पडीदन, काछो, कोहिस्तान, सन, माझंद, हैदराबाद, नूरियाबाद, हाला, कोटड़ी, साबूराहू, भान सैदाबाद, गाजी शाह, टंडो रहीम, यामशोरो, कराची में ज़ोरदार बरसातुनि जा इम्कान आहिनि। मीरपुर ख़ासि, टंडो लाया, चंबड़, टंडोजाम, टंडो आदम, बदीन, ठट्टो, सिजावल, मातली, थरपारकर, उमरकोट में तेज़ किथे ज़ोरदार बरसाति पवण जा इम्कान आहिनि। हाणे सिस्टम सिंध खे टकराव करण खां पोइ विचोली सिंध खां पंहिंजो असुलु हिसो ओलह सिंध खां लाड़काणे खां कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ासि, विचोली सिंध, नवाबशाह ताईं पखेड़ कंदो। सखर डिवीज़न खां लाड़काणे खां पंजाब, फैसलाबाद, मुल्तान, ॾखण पंजाब, बलूचिस्तान खां ॾखण बलूचिस्तान खां समुंड खां राजस्थान, गुजरात ताईं बिल्कुलु ज़ोरदार बरसातुनि जा इम्कान मौजूदु आहिनि। सिस्टम ख़मीस ताईं ओलह सिंध में हुजण करे ओलह सां सिंध, कुझु विचोली सिंध, कराचीअ ताईं ज़ोरदार बरसातुनि जा इम्कान मौजूदु आहिनि। अरबा जे ॾींहुं बि ओभर सिंध ऐं थरपारकर सिस्टम कमज़ोर सामूंडी ककरनि सां बरसाति जा वसकारा थींदा। अॼु ओलह सिंध, काछो, कोहिस्तान, सखर, मीरपुर ख़ासि, हैदराबाद, कराची, नवाबशाह में बरसातुनि जा इम्कान तेज़ आहिनि। लाड़काणे समेत जबल वारे इलाइक़नि में ज़ोरदार बरसातुनि जो इम्कान मौजूदु आहे। जी, महिरबानी आगाही ॾियण लाइ।